दोस्तों ड्रामा सीरियल पंजाबी जी नई अपडेट तक ॿुधाईंदा हलूं। दोस्तों नई अपडेट में ख़ुशख़बरी भी आहे तव्हांजे लाइ। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसविला खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त खजूर साहब न्यू अपडेट ॾिनी आहे, न्यू बयान ॾिनो आहे, पोस्ट रखी आहे। उन ॻाल्हि इहा कई आहे त पंजाबी ड्रामो जेको शूट थी रहियो आहे, तमामु जल्द इन जी शूटिंग हाणे स्टार्ट करण वारा आहियूं असां। इन जा स्क्रिप्ट भी तैयार आहिनि, लोकेशन भी इन जी तैयार थी चुकी आहे, रंग रोगन भी उते बंगड़नि वग़ैरह के थी चुका आहिनि ऐं काफ़ी अदाकार भी सिलेक्ट थी चुका आहिनि। ऐं बाक़ी जेका फीमेल अदाकाराऊं आहिनि, कुझु ॿिया जूनियर अदाकार आहिनि, उहे भी तमामु जल्द सिलेक्ट थी वेंदा। बाक़ी ही तस्वीरुनि में जेका तव्हां अदाकार ॾिसी रहिया आहियो साम्हूं, इहे सभई हिन पंजाबी ड्रामे में मौजूदु हूंदा। इरफान शेख भी हूंदो, इरफान शेख यानी सोढल, सभई अदाकार हूंदा। दुलाब में जेका हुआ काफ़ी अदाकार इहे हूंदा। हीअ तस्वीरुनि में मां काफ़ी तव्हांखे अपडेट ॾेई चुको आहियां, नाला ॿुधाए चुको आहियां। ग़ुलाम सिंह मुराणी भी हूंदो। ऐं मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, हीअ ड्रामो जेको आहे बलोचिस्तान में सॼो ई शूट कयो वेंदो, उस्ताद मोहम्मद ॾे। ऐं आज़म मेघल पाण डायरेक्टर थियो आहे हिन ड्रामे में, ऐं खजू साहब भी डायरेक्टर थियो आहे। ऐं हिन ड्रामे में उम्मीद अली कलवाड़ भी मौजूदु आहे, यानी ओठो। ऐं जेको दोस्तों ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो वॾो कामयाबु थींदो। ऐं दुलाब ड्रामे ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी काफ़ी जेका टीम आहे उहा हिन ड्रामे में मौजूदु हूंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।